पंहिंजावेरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। छो ड्रामो हिकु बहितरीनु मोड़ ते पहुतो आहे। ड्रामे में हिकु त किरदार ज़बरदस्त थियण वारा आहिनि। ॿियो तव्हांखे दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रियासत ड्रामे जी बि एंट्री थियण वारी आहे रमज़ान शरीफ़ जे महीने खां पोइ। छो त कोशिशि कई वेंदी रमज़ान शरीफ़ जे महीने में हिन खे हलायो वञे, न त ईद वारे ॾियारनि में हिन ड्रामे खे रियासत खे ज़रूरु हलायो वेंदो। पंहिंजावेरी एक्शन सां भरपूर ड्रामो तव्हां ॾिसी रहिया आहियो। जीअं त कहाणी हिकु बहितरीनु मोड़ ते पुगी आहे। इन में पंहिंजावेरी माण्हू सभु क्लियर नज़र अची रहिया आहिनि तव्हांखे। जीअं जीअं ड्रामो अॻिते वधंदो कुझु नवां अदाकार बि एंट्री हणंदा आहिनि ड्रामे में, ऐं ड्रामे जी जेका हाणे कहाणी आहे ज़बरदस्त पीक ते वञी पहुती आहे। जंहिंमें तव्हां ॾिठो जाबिर जहिड़ा उठ रुंडे जहिड़े हिकिड़े माज़ूर माण्हू जे हेठां कमु करे रहिया आहिनि, उन जे चवण ते हली रहिया आहिनि। यानी हिकु ज़हन जी गेम हली रही आहे दिमाग़ जे हिसाब सां। चवंदा आहिनि न, दिमाग़ सां माण्हू दुनिया खे क़दमनि में आणे सघे थो। रुंडो माण्हू कीअं जहिड़े उठ जहिड़े जवान खे पंहिंजे क़दमनि में आंदो। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻे त शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल ऐं शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।